कराची के इलाइक़े क्लिफ्टन में पासपोर्ट ऑफिस जो इफ्तिताह करण बाद मीडिया से ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी घरू वज़ीर एहसन इक़बाल चयो त जेकॾहिं सेनेट मां तकबंदनि जो कमु न थियो त इलेक्शन मुलतवी करण जी साज़िश कामयाब थी वेंदी। हुन चयो त हीउ 2013 जो पाकिस्तान आहे। बिजली बहरान ऐं दहशतगर्दी चेल बनी छॾी आहे। कराची में भत्तेखोरी ऐं टारगेट किलिंग ख़त्म कई वई आहे। शहर में रांदियुनि जा मैदान भी आबाद थी रहिया आहिनि। संदसि चवण त हुकूमत कराची के पुरअमन ऐं मुल्क के इक़्तिसादी इंजण बणाइणु चाहे थी। जो बिजली का बहरान है उसकी हम कमर तोड़ चुके हैं। दहशतगर्दी की हमने कमर तोड़ी है। 2013 में हर पाकिस्तानी पाकिस्तान के दो बड़े मसले कहता था, बिजली और दहशतगर्दी। भत्ताखोरी, टारगेट किलिंग जैसी जो बीमारियां थी उनको साफ किया है। और आप जानते हैं कि अब PSL कराची आने की तैयारी है। इसी तरह हॉकी के इंटरनेशनल मैचेस भी कराची में आ रहे हैं। तो पूरा मुल्क अब नॉर्मल हो रहा है। एहसन इक़बाल चयो त हुकूमत तरक़ी जा दुश्मन मुल्क में सियासी डफेड़ चाहिनि था। जमहूरी क़ुवतूं पाकिस्तान जी तरक़ी लाइ कमु कनि। हुन चयो त कराची में जेके माण्हू ॾोहारी सरगर्मियुनि में मुलविस आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई कई वेंदी। घुर्बल माण्हुनि जी हवालगी बाबति लाॻापियल मुल्कनि सां राब्तो कयो वेंदो। संदसि चवण त इलेक्शन कमीशन खे तकबंदियुनि जे कम लाइ 5 खां 6 महीना घुर्बल आहिनि। जेकॾहिं सेनेट मां तकबंदियुनि जो कमु न थियो त इलेक्शन मुलतवी वारी साज़िश कामयाब थी वेंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर चयो त क़ौमी असेंबली में आदमशुमारी कानून ते इतफ़ाक़ कयो वियो त पोइ हाणे सेनेट में छो पियो की वञे। एहसन इक़बाल चयो त निगरान सेटअप 90 ॾींहनि खां वधीक आयो त चूंडनि जी शफ़ाफ़ियत ते सवाल उथंदा। जमहूरी क़ुवतूं पाकिस्तान जी तरक़ीअ लाइ किरदारु अदा कनि। हिकु सवाल जे जवाब में एहसन इक़बाल चयो त कराचीअ में जिते बिजली जा बिल अदा थियनि था उते ज़ीरो लोडशेडिंग आहे। चोरी वारे इलाइक़नि में मुफ़्त बिजली नथी ॾेई सघिजे। हुन चयो त पाकिस्तान तवानाई जी खोट समेत मुख़्तलिफ़ मसइलनि खे मुंहुं ॾिनो। पाकिस्तान में अमन ऐं इस्तेहकाम जी ख़राब सूरतहाल हुई। नवाज़ शरीफ 2013 में CPEC मंसूबे जो मुआहिदो कयो। हमें पाकिस्तान में सियासी इस्तेहकाम और जमहूरी तसलसल को कायम रखना है ताकि इस इक्तसादी तरक्की के सफर को जारी रखा जा सके। जहां पर भी कराची में बिजली की बिल अदायगी है वहां पे लोड शेडिंग मेरी मालूमात के मुताबिक नहीं है। हम उम्मीद करते हैं कि तमाम हुकूमती इदारे हमसे ताउन करेंगे। वफ़ाक़ी घरू वज़ीर चयो त जॾहिं दुनिया पाकिस्तान ते यकीन न कयो त चीन CPEC ॾिनो। CPEC जा 4 अहम हदफ़ आहिनि जिन मां ग्वादर पहिरियों आहे। एहसन इक़बाल चयो त ग्वादर खे जदीद सामूंडी तिजारती शहर में तब्दील करणो आहे। मुस्तक़बिल में एशिया आलमी तरक़ीअ जो मरकज़ बणिजी वेंदो।